दोस्तों, अस्सलाम वालेकुम। असांजे मुर्शिद साईं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बेटाई रहमतुल्लाह जिन जॾहिं नादर शाह अहमद शाह अब्दाली जहिड़नि वहशी लुटेरनि खे सिंध मथां लामारा ॾींदे ॾिठो ऐं संदन पाण जहिड़नि बदमस्त हाथियुनि ऐं घोड़नि जे पेरनि खां पंहिंजी मातृभूमि खे त तारजंदे ॾिसी, खेत साड़जंदे ॾिसी, लाइब्रेरियूं साड़ींदे ॾिसी हुन बे अख़्तियार थी चयो त वेड़ बिना बि वाह नाहे, वेड़ बिना बि नाहे वाह। संदन सुर सुहिणीअ जो हीउ बैत इन अमर जो चिटो ओहञाण आहे त सिंध जी सूरमी सुहिणीअ वांगुरु दुश्मननि जे लश्कर सां मुहाॾो अटकाइणी हर मक़सद खे मञण जो वाहिद ज़रियो आहे, रस्तो आहे। पोइ उहो कहिड़ो मक़सदु हुजे, इज्तमाही हुजे ऐं पंहिंजो इनफ़रादी हुजे, मुआशी हुजे या जेको बि हुजे। ऐं इहो बि हीउ बैत चयूं पाण त घिड़ी घड़ो हथ करे अलाही तुहार, चूड़ा ॿेड़ा चिक में लुड़ियसि, लुड़ में लुड़ियसि वार, ॼंघ ॼरके वात में सिसी खे सींसार, लखें चोहठसि लोहड़ियूं थेलियूं थणियूं धार, मिया मच्छरदार भाङा थींदी सुहिणी। दोस्तों, हीअ बैत सिर्फ़ु हिकु औरत सूरमीअ लाइ न, पर हिते सुहिणी लफ़्ज़ सिंध लाइ बि सुहिणी सिंध बि ठहे थो। लतीफ़ साईं जंहिं सिंध खे धारियुनि, अरगोननि, तुर्खाननि, ईरानियुनि ऐं ॻेझूअनि खां बचाइण लाइ जेका राह उन वक़्तु अपनाई, उहा हर दौर रही। जंहिं राह ते हली धरती सुनत पारींदड़नि सरफरोश सुचेत बहादुर सिंधियुनि उन्हनि फोरू टोलुनि ख़िलाफ़ु जेका जदोजहद कई ऐं पोइ उन में हमल फ़क़ीर बि लतीफ़ साईं खां पोइ मोर्चो संभालींदे चयो त आॾा डूंगर ॾाखड़ा चोॾसि चौधारी, बघड़ बांदर भोलड़ा विया वेढ़े वेचारी, तंहिं ज़ईफ़ जी ज़ारी को ॿुधे हो त हमल चए। शाल असांजी सिंध सदाईं आबाद रहे।